वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व रफ़अना लका ज़िक्रक इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त दिल जी मोहब्बत सां महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे दुरूद शरीफ पढ़ो। जाते बे हिन अदा मुजीब साहब जे साउंड जो आवाज वने दो गोठ हाजी रईस मुबारक साहब लखण जे अंदर या इर्दो गिर्द जंहिं बि गोठन ताईं आवाज पहुचे दो सीपेक ताईं आवाज पहुचे दो के दोस्त घर में न ओताकन दुकातन जाते बि आहिनि रोड ते आहिनि बनीअ ते आहिनि मुझे अम्मा मुझे भेण जे कन्न ते आवाज पहुचे थो मां पंहिंजी जीजल अम्मा भेण जी ख़िदमत में अर्ज़ रखां थो आहियूं त निमाज़ को परे आहियूं त क़ुरान को परे आहियूं त भलाई जे कम को परे मन इन दुरूद शरीफ पढ़ण जे बरकत जे करे अल्लाह तव्हां असां ऐबदारन गुनाहगारन बदकारन के शल निंड में अल्लाह कहीं न कहीं मोड़ ते सोने मोहम्मद जो दीदार नसीब फरमाई। अल्लाह कंदो निंड में अल्लाह सोने मोहम्मद जो दीदार कराईंदो आमीन जो। सब साथी वेठा आया हुए हाने सभिनी जी ख़िदमत में अर्ज़ात जेके बच्चा उहे वेठा अचो जेके वञण वारा उहे इंशाअल्लाह वेंदा हलिया बाक़ी जेके वेठा उहे क़ुरान पाक जे वेझा अचो। अल्लाह तव्हांखे बरकत कंदो अल्लाह तव्हां ख़ुशि रखंदो अल्लाह तव्हांखे मदीनो घुमाईंदो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइरे बुजुर्गो जाते बिन गोठ में वस्ती वहण में गली में चौक ते चौराहे ते आवाज वञे तो सब सोने मोहम्मद दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अनश मोहल्ला और है न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। वाक़िया बा ॾिसो को दर्दन जो दुखायल को मिट माइट जो दुखायल को ओड़े पाड़े जो दुखायल को दोस्त अहबाब जो दुखायल को पंहिंजी औलाद जो दुखायल को कंहिंखो दुखायल पर जॾहिं न दिलड़ीअ सां ला इलाहा इल्लल्लाह या अल्लाह अल्लाह कयो या सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ो पोइ तव्हां असांजी दिलनि खे सुकून पहुचाइण वारी कंहिंजी ज़ात आहे। हथ बुलंद करे लोहिन में कढी चओ रब जी ज़ात आहे। घणी भी तव्हां भी निंड कई आहे मां भी वेठो निंड कयां पर साकर में निंड करणु न ॾिनी वठी आयो चयईं हाणे तव्हांजो बयान वरी चयईं हाली तव्हांजो बयान न आहे वरी साईं मौलाना मोहम्मद साईं मौल साहब जो बयान थींदो अब हलो साईं मौल साहब खे हलाए वरी आख़िर में बयान त मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाऊ ज़हूर अदा मंज़ूर मूंसां गॾु पढ़िया आहिनि उन्हनि वटि चांहि जे लाइ वठी आया उतां बि ज़ोरी वठी आयो आहे चांहि पोइ पीऊं था तोखे सॼी राति चांहियूं पीआरींदा। बहरहाल अल्लाह से तव्हांजे असांजे मोहब्बत के कामयाबी अता फरमाए तव्हांजे वेहण के क़बूल अता फरमाए। ये अॼु जो प्रोग्राम असांजो बिरादर असांजो भाउ अदा अकरम साहब ऐं उन जी जमात जंहिं उन सां तावन कयो असांजो बिरादर असांजो भाउ गुलाम सरवर ऐं उन जो पुटु शबीर अहमद नालो अथसि न नौजवान ऐं संगत भी मां चवां थो मुंहिंजा मोहतरम दोस्तो हेड़ा प्रोग्राम रखो मन हिन में को बेनमाजी को गुनहगार को दाढ़ी कूड़ो को व्याजी को शराबी को बदकार को ऐबदार को खतादार रब जे दर ते लड़ी पवे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे उन जे अखियुनि वारा गोड़ा हेठि न किरंदा मन उन जे गोड़नि जे करे अल्लाह तव्हां असां सॼे मजमे खे बख़्शे त रब जा ॾो देर ई कान्हे।
अब ई आहे न अगे त पाओ न त मनन के मोट पाओ इयो आजो तवा सा अल्लाह जे दर ते रोई पिया से अखिन मो गोड़ो हारियो से इलाज कया से मिंथू कया से ओ मुंजा अल्लाह असा जे ऐ बंदे न दिसो बदकार न दिसो खतादार न दिसो रब कम में कोता न दिसो ओ मुंजा अल्लाह इया मेहरबानी कर जो रब असा ते इयो थोरो कर एहसान कर करम कर नेमत दे जो अखिन मो गोड़ा निकरन उन गोड़न जी बरकत जे करे रब असा जा सब गुनाह बख्शे रब जन्नत जो फैसलो फरमा मुंजा मोहतरम दोस्तों मां चंदो आ के गंदो करो न चो गंदा करा सब आयो लेकिन भलो वो आज के आखिरी टाइम ते रब कलमो नसीब करे कलमे सा मौत अची वने डायरेक्ट जवान जन्नत में वने पहुंचे त मुंजा मोहतरम दोस्तों भाइर ऐं बुजुर्गो अज जो बयान थींदो त नबी साईं के न्याणियूं घणियूं हूं ता सा वट न्याणियूं आहिन न नबी साईं वट न्याणियूं हूं 4 पो नबी साईं जू न्याणी बीबी ज़ैनब अम्मा बीबी ज़ैनब वडी वडी न्याणी बे नंबर अम्मा बीबी उम्मे रुकैया टे नंबर अम्मा बीबी उम्मे कुलसूम चौथे नंबर ते जन्नतन जे औरतुन जी सरदार नड़ी न्याणी इज्जतदार न्याणी हयादार न्याणी अम्मा बीबी फातिमा ज़हरा मोजे महबूब उए 4 न्याणियूं कंखे दिनियो नबी साईं जा न्याणा केर हा पीरियो अव्वल अव्वल मुझे वडी महबूब मोहम्मद मुस्तफा वडी वडी न्याणी हजरत अब्दुल आस के दुनिया जेको गैर मुस्लिमा नबी साईं जी नबुवत को अग में शादी थिया अम्मा बीबी ज़ैनब जी वरी बे नंबर नबी साईं न्याणी दिनी हजरत उस्मान के वरी उआ फौत थी वई उन का बाद टे नंबर उम्मे कुलसूम नबी साईं वरी हजरत उस्मान साईं के दिनी चौथो नंबर न्याणी नंढड़ी नंढड़ी न्याणी बीबी फातिमा ज़हरा सोने हसनैन जी अम्बर ओ दुनिया वारो जन्नत जे औरतुन जी सरदार अम्मा बीबी फातिमा ज़हरा अली हैदर करार जे निकाह में आई नबी साईं जा न्याणा 3 न्याणियूं 4 पो नबी साईं जी न्याणी जी वडी थी शादी जे लायक थी उन डी आई मुझे सोने मोहम्मद निकाह न्याणी जो करायो ता सा वट हाल एड़ा लगा पिया जो 35 साल 40 साल 50 साल न्याणी जो थी वो न्याणी वेठी आ अचो मतो थियो न्याणी के न परणाईंदो न्याणी जो याद रख जाए जे पुट जे भाव थे तो त सुबाने माथे मथा को अगु न दे मता माथे काथे कहीं कोरट ते न झुकराए जे न्या पुट जो ये भाव थे तो त न्याणी जे सब्र को भी ये डिज जाए मता न्याणी के तो सुबाने को बुजो दई वेजे गार दई वेजे न्याणी जे मतो हथ खणी वेजे मता न्याणी के गार गंद दे या बुजा दे या घरों कदे न न्याणी जे मतो एड़ो जुल्म न कजाए इंशाअल्लाह तफसील सा बुध तो सोने मोहम्मद पंजी न्याणन सा किए प्यार कयो हा इंशाअल्लाह चो सा पे पंजी न्याणन सा प्यार कंदासी मोजा मोहतरम दोस्तों बारे बुजुर्गो मोजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वडी वडी न्याणी अम्मा बीबी ज़ैनब आए दुनिया वारो अम्मा बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह तआला नो जने मोजो महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मक्को छड्यो आ मक्के छडण जे टाइम ते वाह बाबू मुजीब अल्लाह शल मदीने मोकलिंदी अल्लाह कंदो बच्चन बारन सुदे मदीने वेंदे रात बाबू मुजीब मां सा गड हो असा होयासी आदलपुर जे इलाके में उते बे अल्लाह से हयाती देस लाउड के अची जे खोले जमात वधी वई हाने बे यकीन आ इंशाअल्लाह ता के निंड जरूर अचे थी वाइज के जल्दी घुमाए वरदा से इंशाअल्लाह वधी के वाइज न दींदो साथी जन पे बकला के मा जो न वर्ष बाण को अचण बे बाठा न वाए ते मौलवी दे अचे ही ना इन जे करे बयान ओतरो थे जको जको तवा सचो थाली में कणा थोड़ा पर होजन भला त मुंजा मोहतरम जे दोस्तों जे थका हो डाडा जो सुभान अल्लाह हाड़ी ये थका बैठा हो भला जे थका ना आयो तो बुलंद करे जो सुभान अल्लाह मुंजा मोहतरम दोस्तों भारे बुजुर्गो अम्मा बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह तआला नो सुबह जो टाइम नबी साईं जे दरवाजे ते आई पूछे त बाबू रसूलुल्लाह का थे आ फरमायो त बाबू रसूलुल्लाह दरा दे हिजरत करे वयो मक्को छडे वयो ओ दुनिया वारो न्याणन वारो तवज्जो तवज्जो मोजो महबूब हिजरत करे राजो मक्को छड्यो आ अम्मा बीबी ज़ैनब नबी साईं जे दरवाजे ते आई बाबू रसूलुल्लाह दरवाजे ते नजर न आयो घर में नजर न आयो अम्मा बीबी ज़ैनब जे अखिन में पानी वही आयो जेदी ओ मोजा अल्लाह रब मोजी अम्मा जी जल कोने मोजी मां पंजो बाबू मो वठो वयो मां कैसा मिला दुख जाल कैसा
नाल हवाल कया मुझो मुर्स गैर मुस्लिम अबुल आजो जने मुझे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्यारी मक्के पाक में आ नबी सही मदीने में आया पीरी पीरी इस्लाम जी जंगा जंगे बदरा जंगे बदर जे टाइम ते जरे जंग लगी आ उन जंग जे अंदर काफर पकड़जी आया 70 काफर मुझे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह फरमायो पुट दियो हाल हवालो पुट काफरन सा रवियो छा कजे काफरन के साहबा फरमायो कह केड़ो मशवरो दिनो हजरत सिद्दीक अकबर वा सिद्दीक मां तो कुर्बान वजाओ सिद्दीक अकबर वो जवान आओ जे नबी तो घर कुर्बान के बच्चा कुर्बान किया हिजरत वारी रात अबू बकर सिद्दीक जने न खुड़ी दिनु वेठो आसुरा के ना को खुड़ी के नंग हणदो रहो पर अबू बकर सिद्दीक के तो ओ बर जी बल्ला भले जिस्म खाई वनो पर मोहम्मद रसूलुल्लाह जे वेठो जो न दींदो माए ओ दुनिया वारो के अल्लाह वारे चो नो चुमो के तलिया साईं नु जगाया जिब्रील रब दा कुरान लाया होरे दिस मेरा जवारी रात मुझे सोने मोहम्मद जा कदम चुमण वारो जिब्रील हेडे हिजरत वारी रात मुझे सोने अबू बकर जा कदम चुमण वारो चो ना गवा अल्लाह वारे लिखियो त जेकर अल्लाह ना के फरमायो सोने मोहम्मद जो दीदार करणो दी न पो नबी जो दीदार इए न मिलदी जैसे अबू बकर जा कदम न चुमदे मां अल्लाह मोहम्मद जो दीदार न कराइंदो तमोजा मोहतरम दोस्तों बारे मरो हजरत अबू बकर सिद्दीक साईं मुझे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संगंदा जदे ओदे मुझे साईं के मशवरो दे तो पियो सोना सहाबा जेके मानो पकड़े आया ने एक जने को 4-4 हजार दिरहम वठी करे आजाद को जदे 4-4 दिरहम जला न्यापो खायो घर काफरन सबनी जा 4-4 दिरहम आया मुझे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जी ने अम्मा बीबी ज़ैनब 3000 दिरहम खणाया 4000 दिरहम जे मुकाबले में अम्मा बीबी ज़ैनब पंजो सोनो हार लातो सोनो हार लाए करे दिनो जने नबी सही हटाया नबी सही पैसा गणीदा वया क्यों हे न जा पैसा न जा अबुल आस जा पैसा आया नबी सही फरमायो 3000 दिरहम 4000 का थे जैसे उन जे मुकाबले में सोनो हार आओ जे नबी सही के सोनो हार नो ओ इन लखन ने सरद जेला के जा मुसलमान ओ इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा शान वारो नबी मान वारो नबी इज्जत में आला शान में आला मान में आला मकाम मर्तबे में आला उन सोने नबी जे अखिन में पानी वही आयो हार दिसी करे नबी सही रोई वेठा कहीं चवण वारे जे सोना छोरो था अबू बकर सिद्दीक पुछंदो पयो सोना छो प्या रो कहीं रोयो नबी सही फरमायो पुटो जेको अजमा मोहम्मद वट हार पोतो अबुल आस जी आजादी जे लाए पुट इयो हार मोजी घरवारी बीबी खदीजतुल कुबरा जो जने उहा वफात करे वई वो हार मां मोहम्मद रसूलुल्लाह पंजी न्याणी बीबी ज़ैनब के दा जमे दिनो बीबी ज़ैनब जो मुर्स के आजाद करण जे लाए वो हार मां बाबे रसूलुल्लाह रे मोकलियो हार दिसी रोई वेठा नबी सही पंजी न्याणी पंजी घरवारी याद अची ने न्याणी जो हार दिसी नबी सही फरमायो पुट मां मोहम्मद जो मशवरो आ जैसे केड़ो जे पुट जे ता जो मशवरो हुजे ता को मशवरो वठांदो त पुट मां पंजी न्याणी के मोटाए जा साहबा जे अखिन में पानी वही आयो 1.25 लाख साहबा रोई पिया फरमायो सोना असा के तवा के इजाजत आ मशवरो केड़ो तवा के जी वणे जे न पुट मां मोहम्मद तवा जे मशवरे के सवा कम न कंदम दुनिया वारो नबी से हार दिनो अबुल आस के पुटे हार वठ वनी करे मोजी न्याणी के पाराए मोजी न्याणियो के मक्के को मदीने मोकल जने अल्लाह तो के कलमो नसीब करे त मदीने अच जाए न त तोने बे खैर असा ने बे खैर अबुल आस आयो हारो कयो ते सिद्धो मक्के में आयो अम्मा बीबी ज़ैनब के हार पा रहे अबुल आस चे तो पे ज़ैनब गाल बदो तू वनो बाबे रसूलुल्लाह सा वनी मिल जे मोजी जिंदगी में लिखल होंदो त कलमो पढ़ंदो में जे न लिखल होंदो त
बस ओ दुनिया वारो अब्बास उठते चाड़े अम्मा बीबी ज़ैनब के मोकले तो जने मक्के पाक जदी अम्मा बीबी ज़ैनब अन्या मक्के को बरो निकती आओ काफरन के खबर पई आओ मोहम्मद जी न्याणी मक्को छडियो वेंदी पई आ अगु दिनो काफले जो ओ काफले वारो बियो 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 तवा में मोहम्मद जी न्याणी केड़ी आ अम्मा बीबी ज़ैनब हकल करे जदी अरे जालिम ओ बाबे के वारे मक्के मौ कडियो जालिम ओ बाबे के वारे काबे मौ कडियो जालिम ओ बाबे के वारे ताइब मौ कडियो एडा जुल्म कयो बाबे रसूलुल्लाह दो अरे हुन जो दुश्मन तवा सा केड़ो दुश्मन हो हु त तवा के जहन्नम को बचाए पियो मुझे बाबे जा तवा दुश्मन वरी हुन जी न्याणी जा दुश्मन माया मोहम्मद जी न्याणी छा खपे तवा के एकरे जालिम अम्मा बीबी ज़ैनब जे उठ ते हमलो कयो उठ जिए किरियो आ एकरे जालिम ठका जे तीर कढायो आ अम्मा बीबी ज़ैनब के पेट मुबारक में लगो रिवायात में अचे तो सीरत जे किताबन में अम्मा बीबी ज़ैनब के पेट में बार आ वो अम्मा बीबी ज़ैनब उठ तो डेट गिरी आ अम्मा बीबी ज़ैनब जख्मी हालत में आ उन जख्मी हालत में नबी सही वट जो पहुंची आ मुझे महबूब जे अखिन में पानी हुई आयो रोई करे चयो अल्लाह मां मोहम्मद के दरबारे वारे मक्के मो कढियो रब मुझे बचन जो दुश्मन ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद वरी बि माफ कयो माने रब मां मोहम्मद माफ कयो माने रब तू बे मक्के जे काफरन के बख्शी जाए रब मां मोहम्मद इन जे करे माफ क्या तो मन अल्लाह तू हिदायत दी जा हाने इते नजर कयो नबी साईं सग पंजी न्याणी सगी जे दुश्मन के माफ अरे भाव भाव के माफ करण ला तैयार ना है भाव जो दुश्मन भाव बणियो भाव जे दर तो भाव जी न्याणी रुसाए पंहिंजे घर वे दौड़े शर्म हया जी गाल न न्याणी परणाईंदो जे न्याणी के परणाए दीदो थोड़ी गाल थींदी रुसाए घर वेंदो वाह मोजा सोना महबूब मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा के दुख पोतो न्याणी अगियो बीमार पईया जख्मी हालत में आ अम्मा बीबी ज़ैनब जे अखिन में पानी फरमाए बाबा तवा न रो फरमाया त पुट मां मोहम्मद माफ कयो माने मन अल्लाह हिदायत ॾे जो अल्लाह कलमो नसीब करे ने ये भी जहन्नम जी बाय को बची जन्नत में दाखिल मां चोंदो आ जे जन्नत तवा असा जी जान चवा जे जन्नत में आए त बाठा वाईंदो मां अल्लाह जाने वे तो हे त अल्लाह जो शुक्र आ जो रब जन्नत पाण वट रखी आ हे एक बे के जमीन जो फुट कोन दा जो त जन्नत में अचण जो आ लठियूं तरन ते जलेबी आ त हेरे जे इयो अचे ते डुकाए जन्नत में कड़ जासी पर वाह मुजा रब शुक्र तो जो जन्नत तू पाण वट रखी आ मोजा मोहतरम दोस्तों बारे बदरो अम्मा बीबी ज़ैनब केरा दुख दिठा अज मां बाहू बदी अर्ज रखा तो यार न्याणन वारो हाने मां एकड़े वाइस दे वे उते मोके साथी बुधारियो साईं असा जे गोठ जे अंदर एकड़ी न्याणी पंजे पी जे दरवाजे ते आई बाबाऊ जैसा मुके परणायो तई बाबाऊ वो तो जो भाणे जो आ बाबा असा के जमीन जो वेसो दे त असा इते वेओ पुटन के जरे पंजा जरे बदनो बाकी वेसा दे दसा दे जगह ठहरायो पी कावड़ में उठो आ जे दाज जुड़े नो माए हेडो माल दिनो माए अन्ना छाजी जमीन जाए कावड़ में उठी करे न्याणी जे चे बाबा मोजो एतरो हक नाए छा कावड़ में पी उठो आ न्याणी के धक्को दिने न्याणी क्री पईया वरी जालिम उठी करे न्याणी के लत जो ठकाव कडाए न्याणी के पेट में लत लगी आ चौथो महीनो बार आओ जदे जो न्याणी के पेट में जो लत लगी आ न्याणी रोंदे रोंदे चाचे जे दरवाजे ते आई चाचा बाबे जो हाल है थई जो मुके दरवाजे तो लुकाए कढियो चाचे पेरन ते टोपी रखी पुट कोरट ते दान दी जाए वडेरे के दान दी जाए पुट पुलिस ते दान दी जाए पुट मोजी जमीन में जतरी जमीन खपे मां देण ला तैयार आ छडन जानवर के तो के न दीदो वाह दुनिया वारो न्याणी रोंदे रोंदे घर मोटी आई आ महीनो मस गुजरियो आ हु जालिम उम्रे ते वने तो पयो न्याणी नापो करायो आ बाबू तुझे तरह ते जा मोकलाण जे लाए जाओ जदे न्याणी जे पठा करे नापो करायो आ ओ दुनिया वारो कूली नाए वाणो नाए गैर मुस्लिम नाए कलमे वारो मुसलमान आ उम्रो करण वने तो काबतुल्लाह जा दीदार करण वने तो रोज़ रसूलुल्लाह जा दीदार करण वने तो न्याणी के जे पुट मोजे तरह ते न अची जाए बस तो संगलाण बंदान मोजे तरह ते न अची जाए जदे उम्रे ते वने तो न्याणी पोयो ये झोल खणी दुआ करे दी ओ मुझा अल्लाह मोजो बाबो अज पाकिस्तान छड़े सिंध छड़े रब तुझे तरह काबतुल्लाह दे अचे तो रब मोजे बाबे जो सफर
सफर बे आसान कजाए त मुझे पापे जा गुनाह बे बख्शी जा। न्याणीअ जी दुआ ॾिसो रब्बे काबा जो कसम ॻोठ वारनि चयो सही रोई पियासीं न्याणीअ जा अहिड़ियूं दाहूं ॿुधी करे न्याणीअ जी अहिड़ी दाह ॿुधी अहिड़ी दुआ ॿुधी चई साईं रोई पियासीं अखियुनि मां पाणी वही आयो। न्याणी रोई वेठी चई बाबा भले न ॻाल्हाए अलाह कंदो तुंहिंजो सफ़र हितां बि आसान थींदो ख़ैर सां उमिरो कंदे ख़ैर सां मोटी ईंदे। जॾहिं पीउ मोटी आयो आहे उमिरो करे मां चवंदो आहियां इहो ज़ालिम छा काबतुल्लाह में इबादत कयो छा रोज़े रसूलुल्लाह ते मुंहिंजे सोने मोहम्मद के मोह ॾेखारे। ओ दुनिया वारो जॾहिं जो तुझी मोटी जो आयो त न्याणी आई न्यापो कराए त बाबा तोसां मिलण जे लाइ चओ बाबा मूंखे ज़मज़म ऐं खरकूं खाइणा चओ। चए न न न न पुट न मुंहिंजे दर ते मिलण न अचिजांइ मां मिलण न अचिजांइ बसि पंहिंजे घर में वेहो घर में वेहो हेॾे न अचिजांइ। ओ दुनिया वारो न्याणियुनि वारो न्याणियुनि वारो न्याणियुनि वारो मां ॿाहूं ॿधी अर्ज़ु रखांव थो अल्लाह जो वास्तो अथव। जॾहिं न्याणी जे इहे लफ़्ज़ चया ज़ालिम पीउ चयो त न न न न्याणी चई रोटी रही साल गुज़री वियो 2 साल गुज़री विया अॼु अॼोके ॾियारे ताईं न्याणी जे दर ते न आयो आहे। अॼु चओ त इंशाअल्लाह रब को रोई दुआ घुरंदासीं अल्लाह जे पुटनि को असांखे हर शइ ॾिराए थो रब न्याणीअ जे सब्र को भउ कजो। दुनिया वारो रब को दुआ घुर अल्लाह जेकी न्याणी ॾिनी थी इन न्याणीअ जो असांजी ख़िदमत जो बि हक़ अदा करा। न्याणीअ जो हक़ अदा कयो ख़िदमत जो। मां हाणे उबाड़े जे इलाइक़े में वाइज़ ते वयसि मूंखे साथी चयो मौली साहब दुआ घुर अल्लाह मूंखे न्याणियूं ॾे। मां चयोमां त दुआ माण्हू पुटनि जे लाइ घुराइनि तूं न्याणीअ जे लाइ चए पुट उहे न जो जंहिं महिल मां मरंदुमि टियों ॾींहुं मस गुज़रंदो ज़मीन ते विढ़ंदा न्याणियूं ज़मीन ते त कोन विढ़ंदियूं। पोइ बि न्याणी जॾहिं खट जे पाए खे वठी करे रोंदे रोंदे दरवाज़े ताईं ईंदियूं मूंखे यकीन आहे त न्याणी जॾहिं इहे लफ़्ज़ चवंदी ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बाबे मूंखे इज़त ॾिनी मूंखे परणायो मुंहिंजी शादी करायो मूंखे हेॾो ॾाज ॾिनो हेॾी देखभाल के जॾहिं न्याणी रोई अखियुनि मां ॻोड़ा हारींदी चए रब्बे काबा जो कसम आहे न्याणियुनि जे ॻोड़नि जे करे अल्लाह मुंहिंजी क़बर भली करे मुंहिंजे लाइ इहो ई सौदो सस्तो आहे। नरवारियो न्याणियुनि खे नरवारियो। हाणे हिकिड़े वाद में मूंखे साथी चए पियो चए मौली साहब मां वटि 5 सालनि जी मुंहिंजी नंढी न्याणी आहे ख़र्ची जे लाइ आई चए अबा ख़र्ची थो ॾे चए मां जी हीअं खीसे में हथणा त पैसा कोन वरी चए में हेॾो हथणा त पैसा कोन पर जॾहिं जो मां पैसा नहा अल्लाह ॼाणे वरितो। चए मौली साहब मुंहिंजे अखियुनि मां पाणी वही आयो त न्याणीअ खे न कीअं कयां कीअं मोटाया। जॾहिं अखियुनि मां पाणी निकितो न्याणी नंढड़ी 5 सालनि जी मथे तां रो लाहे मां अबे जा ॻोड़ा साफ़ करे चए बाबा छो थो रोए पैसनि जे करे न रो रब को दुआ घुरो था अल्लाह तोखे झोला भरे ॾींदो। चए साईं इहे लफ़्ज़ जो थिया त मां ढुनकर ॾेई रोई पियमि। न्याणी खे भाकुर पाए चए पुट अल्लाह तुंहिंजो भलो कंदो। चए मौली साहब मां ॿाहूं ॿधां थो जंहिं जॻह ते वञो वाइज़ में साथियुनि खे ॿुधायो त न्याणी दर ते लड़ी अचेव न्याणीअ खे न रुआरियो। दुनिया वारो अॼु चओ त इंशाअल्लाह न्याणीअ जी इज़त ज़रूर कंदासीं। इएं इज़त कंदासीं जीअं विहाए विहाए उमिरि ख़राब कंदासीं ईअं न परणाईंदासीं। हाणे मां सां गॾु हुयो अधो भाऊ मुजीब जो साउंड हुयो कादरपुर जे इलाइक़े में वाइज़ ते वियासीं शादी जो प्रोग्राम उन माण्हू शादी जो प्रोग्राम रखियो अल्लाह ॼाणे वरितो। मां बि ठोके करे चयो मां त न्याणियुनि खे विहाए विहाए मूंखे ख़बर कोन हुई पर मतां चयो त मौली साहब खे बि कंहिं ॾसियो आहे ॾसियो कोन्हे असांजा हालात इहे लॻा पिया आहिनि तव्हां वटि त न्याणियूं कोन्हे न इहे वेठियूं आहिनि। मौलाना रिंद रहमतुल्लाह अलैह वाइज़ करे पियो वाइज़ कंदे कंदे इशारो न्याणे न्याणी न परणाईंदे इहे इशारो करे पियो त हमरा उथी पई करे चएसि गार ॾेई करे चई मौली साहब जंहिं इहा हीअ शइ खाधी आहे उनखे तव्हां मां सुबुह ॾिसंदुमि तव्हां वाइदो अॻिते हलायो मां न्याणियूं परणाईंदुमि। मौली साहब चए वेहो तोखे न आया तोखे कंहिं चयो आहे चए तव्हांजे मारे इशारो कयो था चए मूंखे कहिड़ी ख़बर तुंहिंजी न्याणियूं वेठी त मुंहिंजा मोहतरम दोस्तो अॼु चओ त इंशाअल्लाह न्याणियुनि जो रोई दुआ घुरंदासीं अल्लाह न्याणियुनि जो भलो कर। उन वटि के न्याणियूं वेठियूं 30-35 सालनि जूं जॾहिं मां वाइज़ में इहा ॻाल्हि कई ख़ुदा जो कसम रोई पियो अछी ॾाढी सां मुंहिंजे हथ ते चुमी ॾेई के चई मौली साहब हिकु मां रिश्तनि ते ॻाल्हायमि त असां रिश्तनि खे रुआरियूं वेठा आहियूं ॿियो न्याणियूं नथा पढ़ायूं मूंखे चई मौली साहब अॼु ॾींहं ताईं कंहिं हक़ न चयो आहे जे वाइज़ में हक़ चयो थी त दुआ घुरो अल्लाह करे रिश्तो अचे मां सुबुह ई न्याणियूं परणाईंदुमि। मां चयो वाड़े वाह अल्लाह कंदो इंशाअल्लाह तुंहिंजी न्याणियुनि जो रिश्तो अची वेंदो। पुटनि चयो बा खाओ खटियो तुंहिंजा असांजा मामा तुंहिंजा सौट
सौट थिन तू उन्हनि खे शादी ते न ॿुधायो मौली साहब चई न त जेको रुठलनि खां रुसाए थो पियो उहो छा ज़िंदगी गुज़ारींदो चई मौली साहब वैदो आहे शादी सुबुह पोइ कंदुमि अॻ में मां चई पंहिंजे पुटनि मां पंहिंजे सौटनि खे परचाए सुबुह शादी में वठी ईंदुमि मुंहिंजे अखियुनि मां पाणी वही आयो ओ मुंहिंजा अल्लाह असांजा वाइज़ क़बूल वञनि न वञनि मन कंहिंजे परचण जे करे कंहिंजे अखियुनि मां ॻोड़ा वहण जे करे रब इहे ॻोड़ा असांजा तुंहिंजे बारगाह में क़बूल थियनि ॻोड़नि जे करे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह हितां वठी करे चए मौली शेब हल जन्नत में तव्हांजे ॻोड़नि जे करे अल्लाह जन्नत ॾे इहो असांजे लाइ सौदो सस्तो आहे चओ त इंशाअल्लाह न्याणियुनि जो भलो सोचींदासीं हाणे मां हिकिड़ी जाइ ते वाइज़ ते वयुसि उते बल्कि गुस्ल ॾिनुमि पंहिंजे पन्याकिल शहर में पोइ उते गुस्ल जो ॾिनुमि त जुमे जी राति हुई तक़रीबन 2-3 हफ़्ता पहिरियों मां पुछो मान भला जनाज़ो चयसि जनाज़ो सुबुह जुमे नमाज़ खां पोइ मां चयो एॾो लेट छो चयसि इन जी न्याणी डॉक्टरियाणी आहे बहरैन जे शहर में रहे थी भई सऊदी अरब जे भरिसां मुल्क आहे बहरैन उते रहे थी उहा उतां राति निकिती आहे सुबुह पहुचंदी उनजो जनाज़ो बाबे खे ॾिसंदी पोइ जनाज़ो थींदो रब्बे काबा जो कसम न्याणी पहुती आहे मूंखे इलाइक़े वारनि ॿुधायो चयसि न्याणी पहुती बाबे जे जनाज़े ते बाबे जे जनाज़े ते परियों कपड़ो हटाए बाबे को चुम्मी ॾेई रोई पई जे बाबा 3 ॾींहं थिया तोखे मोकिलाए वियमि जे इहा ख़बर हुजे हा त तुंहिंजे दर तो न वञा हा रब्बे काबा जो कसम न्याणी चयो बाबा पोइ धीअ बि हिकु हुई मां मूंखे पढ़ाई मूंखे पढ़ाई मूंखे डॉक्टरियाणी कई मुंहिंजो तुंहिंजी दुआउनि सां अल्लाह इन मंज़िल ते पहुचायो आहे न्याणी जे बाबे जे मथां टुटकर ॾेई रोई पई जे औरतूं मर्द जेके बीठा सभिनि खे रुआरे विधो अल्लाह न्याणी ॾे त अहिड़ी ॾे अदब ऐं हया वारी न्याणी ॾे मोजा मोहतरम दोस्तों बारे बदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बी न्याणी अम्मा बीबी रुकैया हजरत उस्मान के दिनो केड़ो हजरत उस्मान खोल रब जो कुरान फरमाए लक़द रज़ी अल्लाहु अनिल मोमिनीन इज़ युबायिऊनका तहत शजरा ओ दुनिया वारो जंगे बदर इस्लाम जी पीरी पीरी जंगा नबी सही मक्के मोने मदीने मोनिकता फरमाए उस्मान पटोरे आओ रे आओ हजरत उस्मान आयो ओ मोजा सोना ओ छा गाला नबी सही फरमायो पुट बीबी रुकैया जोड़े हाल आवाल जैसे बीमार आओ जे पुट तू जो जंग ते हलण मन आओ पुट बीबी रुकैया सा तू ते रह जाए पुट जंग ते तू न हल जाए इस्लाम जी पीरी जंगा अल्लाह तो के सवाब दीदो ओ दुनिया वारो हजरत उस्मान पंजी घरवारी सा गड रहो आ अरे घरवारी के न देखाणो न घरवारी को हाल हवाल वठणो न कदे कपड़ो लटो वठी ॾियणो न कदे हाल हवाल वठणो न पुछा करणो होॾे नज़र त कर मदीने मुनव्वर ॾो हजरत उस्मान पंहिंजी घरवारी जे करे जंग तो नथो वञे पियो इस्लाम जी पीरी जंगा नबी सही फरमायो उस्मान पुट तू देखभाल न कंदे त केर कंदो नबी सही काफ़िलो वठी मदीने को निकिरी विया हजरत उस्मान घरवारी सां गॾु ओ दुनिया वारो जंग बदर जे मौके पे जॾहिं जंग फतह थी आहे नबी सही के खुशी मिली आहे वरी होॾो ख़बर मिली आहे मुंहिंजा सोना तव्हांजी न्याणी आख़िरी पसान में आहे नबी सही जॾहिं जंग तो मोटी आया मदीने मुनव्वर में पहुता मदीने मुनव्वर में जो मस्जिद नबी में आया सहाबा नजर न आयो नबी सही फरमायो पुट सहाबा काॾे विया जैसे सहाबा जी जमात जन्नतुल बक़िया में बीठा ने सोना तव्हांजी न्याणी बीबी रुकैया वफ़ात करे वई नबी सही फरमायो पुट वञो 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 वञी करे चोस सहाबा के फरमायो पुट मोजी न्याणी के दफन न कयो मां मोहम्मद चांदो पयो जॾहिं नबी सही मस्जिद नबी में आया यकदम जन्नतुल बक़िया में आया अल्लाह कदो रब तव्हां के मदीनो भी ॾेखारींदो त जन्नतुल बक़िया भी ॾेखारींदो आमीन चओ आमीन अल्लाह कदो बच्चन बारन सुदो ॾिसींदो नबी सही फरमायो त पुट बियो बियो सब्र करे चेंद न्याणी के अगे दफन न कयो मां मोहम्मद अचां पंहिंजी न्याणी जो दीदार कयां अल्लाह ॼाणे तो अॼु न्याणी जे जनाज़े ते अचण जे लाइ तयार न हो न्याणी को पाण हाल हवाल वठण जे लाइ तयार न हो मां छा वाइज़ कयां राति मां हिकिड़े फेसबुक ते ॾिठो पीरियो पीरियो तव्हां बि ॾिठो हूंदो हिकिड़ी न्याणी राति फेसबुक ते वीडियो जारी कयो आहे वीडियो में न्याणी चयो त मुंहिंजे सगे पीउ मां सां 5 दफ़ा ज़िना कई आहे 5 दफ़ा नेट ते हले वतो तव्हां ॾिसो न्याणी जी माउ गॾु वेठी अथसि न्याणी चए थी मां बाबे खे इलाज कयमि मिंथूं कयूं मांसि मां ॿाहूं ॿधियूं मांसि मां लटो पेरनि ते रखियुमि पर बाबो